नाज़रीन अवांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त हैदराबाद में ज़िले इंतज़ामिया SOPs जी भनकड़ी करण ते मशहूर मार्ट खे सील करे छॾियो आहे। असिस्टेंट कमिश्नर सिटी मुताहिर अमीन वट्टू कार्रवाई करे SOPs जी भनकड़ी करण ते स्टेशन रोड ते वाक़े मशहूर मार्ट खे सील करे छॾियो आहे। AC सिटी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त शहरनि जी ज़िंदगी सभिनी खां अहम आहे, जंहिंसां कंहिंखे बि खेॾणु न ॾिनो वेंदो। मुताहिर अमीन वट्टू वधीक चयो त शहर अंदरि हर सूरत में कोरोना वायरस खां बचाव लाइ SOPs ते अमल कराया वेंदो। भनकड़ी कंदड़नि खिलाफ़ कानून मूजिब कार्रवाई कई वेंदी। अवांखे ख़बर ॾींदा हलूं त हैदराबाद में ज़िले इंतज़ामिया SOPs जी भनकड़ी करण ते मशहूर मार्ट खे सील करे छॾियो आहे। असिस्टेंट कमिश्नर सिटी मुताहिर अमीन वट्टू कार्रवाई करे SOPs जी भनकड़ी करण ते स्टेशन रोड ते वाक़े मशहूर मार्ट खे सील करे छॾियो आहे। AC सिटी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त शहरनि जी ज़िंदगी सभिनी खां अहम आहे, जंहिंसां कंहिंखे बि खेॾणु न ॾिनो वेंदो। मुताहिर अमीन वट्टू वधीक चयो त शहर अंदरि हर सूरत में कोरोना वायरस खां बचाव लाइ SOPs ते अमल कराया वेंदो। भनकड़ी कंदड़नि खिलाफ़ कानून मूजिब कार्रवाई कई वेंदी।